नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा हलूं त ठुल जे वार्ड नंबर 5 जे रवासियुनि जो वार्ड में तरक़ियाती कम ऐं सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। हिन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श। जी नबी बख्श, हिन हवाले खां तव्हां कहिड़ा तफ़सीलात? जी नाज़रीन, असां वार्ड नंबर 5 में बीठा आहियूं। जेके हितों जा रवासी आहिनि उन्हनि खां पुछा कयूं था। जेको हिते नवाज़ गोले जो ठेकेदार करप्ट आहे, उहो हिते सफ़ाई जो अमलो ठीकु उन्ही जो आहे, कोई अमलो शहर में ज़ाहिर कोन्हे। उन्हनि खां हवाल पुछा कयूं था केतिरे ॾींहंनि खां वठी हिते सफ़ाई जो अमलो को आयो ई न आहे। सही यकीन आहे 5 साल असांखे त इहो ई घिटी जो हालत आहे। असां ख़ुदा को निमाज़ नथा वञी सघूं सुबुह जो। यार इहो त न गज़ब उन्हनि जे मथां पवंदो। जेको असांजी निमाज़ वञे थी न उहा उन्हनि जे मथां आहे। जंहिं ॿार बचो अचे थो वञे थो तिरके थो पियो। सुबुह निमाज़ वई असांजी कल्ह ट्रेनिंग वठी वियो, पाणी बीठो आहे त निमाज़ वञे थी हली पई। छा कयूं असां? कंहिंखे चयूं? असां विया आहियूं 2-3 दफ़ा विया आहियूं, को तक ई नथो पियो। भंगी खे असां पैसा ॾेई सफ़ा करायूं था। हो ओड़ो परीहं जी ख़ुदा जो 1000 रुपयो वरितो अथनि, तॾहिं अची वियो घिटी सफ़ाई कई आहे। न त बि असां न ईंदासीं, पर असांजी ड्यूटी न आहे। भला असां इंडिया में हूँ, बॉर्डर खां परे हूँ, पाकिस्तान में न आहियूं, छो असां सां ज़ुल्म करनि था? ठेकेदार आहे नवाज़ गोलो करप्ट, उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहियो था? 100 भर्ती थियल माण्हू पंहिंजा भर्ती कराए, माण्हू ई कोन्हे। भर्ती केतिरा बि करनि, हर माण्हुनि जो 20,000 पगार हर महीने पाण को बि कोन्हे। इहा दिलि जाए कर को बि कोन्हे। हिते असांजी बेवारसी का शइ कोन्हे। वञी 20 दफ़ा विया आहियूं असां टाउन में, कहीं न ॿुधो आहे। अची वरी पैसा ॾेई असां नालियूं बि सफ़ा था कयूं। हाणे हुते तव्हां अॻितां ॾिसो न, वरी उते अहिड़ो अशरो अॻे ॾींहुं छोकिरो 1000 रुपयो ॾिनो हिकु जाइ ते, तॾहिं वञी घिटी, उहो बि 100 फुट घिटी 1000 रुपयो ॾिनो, तॾहिं वञी सफ़ाई थी आहे। छो असां सां ज़ुल्म आहिनि? छो भला असां कंहिं बॉर्डर ते हूँ, कंहिं असां इंडिया जे इन में हूँ, या असां कंहिं महाजरनि में हूँ, छो असां सां ज़ुल्म करनि था? घिटी ॾिसो यार, घर ॾिसो, छो असां सां ज़ुल्म करनि था? छाजे करे? हथनि को पाणी यार असांखे ॿुधाइनि तव्हां अहिड़ा ॾोही आहियो त हिन घिटी में ईंदासीं न बुहारी वारो न खाटी वारो। खाटी वारा अचनि था पैसा था ॾियूं, जो बुहारी वारो अचे थो पैसा था ॾियूं। घरऊं त असां ॾिना आहिनि। हाणे त मां 20 माण्हू मां साबित कयांसि। मां हे 2 वठी आया ऐं भंगी जेको खाटी कयो अथनि त 1000 रुपयो ॾिनो हुनखे। हा भाई, 5 साल घिटी जो कमु थिए ई कोन थो। ठेकेदार पैसा खाई वियो आहे। टाउन वञूं था त चए थो हर महीने में तव्हांखे ॾियूं था। न को भंगी अचे थो न छा। सुबुह जो असां निमाज़ ते न विया आहियूं, वञूं था त किरी था पऊं, का तारुक ई कोन थिए थो। जमाली जेको मरी वियो इहो गड़ी वारो, छा नालो? तारिक नालो छा? तारिक लथल सामान, पर 3 साल उहो खणी वियो आहे। छा आहे? चए बाबा एॾो असांखे जवाबु मिलियो। अड़े जवाबु तूं ॿी घिटी न पैसा वठी वॾे ॾिए थो पियो। असां बाक़ी असांजा चूड़ा हूं, भंगी हूं, ॿिए पासे वेठा हूं, लथल सामान खयूं हलियो वियो। हे 1000 ज़ुल्म असांजे सां। ॿियो छा आहे यार? कंहिं ॾे वञूं असां? हिते न ॿुधा त अॻियां काॾे वञूं? साईं 3 साल डॉक्टर सोराब जीअं बि MP थियो आहे, हिते असांखे इहा ई घिटी जो कमु ई न थियो आहे। पर इहो ॾिसो त तव्हां अशर लॻो पियो आहे। जॾहिं कोई डॉक्टर सोराब 3 साल MP थियो आहे, कुझु बि असांजी घिटी जो कमु कुझु, पर हितां खां वाउंड वठी वेंदो आहे। सॼा असां पीपल्स पार्टी खे हरदमि वाउंड ॾिना आहिनि। हितां पीपल्स पार्टी जो MP हरदमि इहो 3 साल खटे करे जॾहिं बि असांखे हिते नज़रअंदाज़ कयो अथनि। 1-2 घर आहिनि जेके उनजे करे असांखे हिते टारगेट कयो थो वञे। शायदि उनजो क़ौम जो हुन सां वास्तो न आहे, उहे नथा ॾियनि या किथा था करनि। क़ौमीअ जे करे उन्हनि सां बि नाजाइज़ी थी वञे थी। असां तक़रीबन बुरड़ा इत्तेहादी सॼा जेके कंडराणी आहिनि बिरादरी, उहे बि शबीर अली सरदार जे करे, असां बि सरदार जे करे वोट ॾींदा आहियूं। असां हरदमि डॉक्टर सोराब खे 3 साल वोट ॾिनो आहे। असां इहो अशर आहे। तक़रीबन असां हिते नंढा वॾा थिया आहियूं, रांदि खेॾिया आहियूं, जॾहिं बि असां हिते थिया आहियूं, जायो ई मां हिते आहियां। तक़रीबन इहो ई अशर आहे। असां हे पंहिंजी मदद त 5-5 भरे करे असां हे नाली खे भित ॾेरायोसीं। टफ टाइल आया, उहे बि वापसि करायो। हाकिम दायो सॼा हिते वापसि करायो। हिते कुझु बि कमु नथो थिए। असां छा कयूं? काफ़ी एहतजाज कया आहिनि असां। हिते टेबल चऊं था रस्ते लाइ 9 साल 15 साल पाणी ते जेतिरो आहे नाली, हो जंहिंमहिल को बि ॾींहुं नाली फाटे थी, जंहिंमहिल एतिरा थी विया आहिनि। घिटी ख़राबु लॻी पई आहे। असां सां इहा हालत आहे। वयल आहे असां सां। न को भंगी अचे थो, न को सफ़ाई करण वारो अचे थो। असां सां हे जाते काथे जिते MP जी सीटनि वारनि खे वोट मिलिया आहिनि, उते टफ टाइल लॻी पई। असां वटि न टफ टाइल न छा, बसि असांखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां सां हालत आहे। असांजे मिड़े अलाह जे वास्ते असांजो मिड़े मदद कयो।
मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।